हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकु महापुरुष वेदांतवादी पंहिंजे चेले खे वठी नदीअ जे हुन पार वञी रहियो हो के कम सां। जंहिं वक़्तु किनारे ते पहुता, घाट ते आया त ॿेड़ी कान हुई। पुछा कयऊं त अॼु ॿेड़ी छो न आई आहे। कुझु माण्हुनि संत खे चयो त ॿेड़ी हलाइण वारे जे घर में को मरी पियो आहे, तंहिं करे हू अॼु कोन ईंदो, ॿेड़ी सुभाणे ई हलंदी। ऐं हाणे शाम बि थी वई हुई। पोइ त हू ॿई गुरू ऐं चेलो नदी जे हुन पार तेरी वञण लाइ तयारु थिया। हिकिड़े नौजवान सुंदर स्त्री बि बीठी हुई। हुन खे बि हुन पार वञिणो हुयो। माई हथ जोड़े महात्मा खे वेनती करण लॻी त भॻवान मूंखे कृपा करे हुन पार वठी हलो त ॾाढो सुठो थींदो। तंहिं ते महापुरुष छा चयसि त माई, असां तोखे पाण सां कीअं वठी हलंदासीं। असां ब्रह्मचारी आहियूं। असां स्त्री खे हथ बि न लाहींदा आहियूं ऐं ॻाल्हाईंदा बि कोन आहियूं। असां तोखे कोन वठी हलंदासीं। तंहिं ते माईअ छा चयनि त स्वामी जी, हिते जंगल आहे, ॿियो वरी हिते ख़ौफ़नाक जानवर था रहनि ऐं डाकू चोर था घुमनि, जेके मूं खे खणी वेंदा ऐं या मारे खाई छॾींदा। त इहो पाप कंहिंजे मथां पवंदो? उहो त तव्हां खे ई भोगणो पवंदो। संत त दयालु परोपकारी थींदा आहिनि, तंहिं करे मां अमला ते दया करियो, उपकार करियो, कृपा करे मूंखे छॾे न वञो। हिन पार ज़रूरु वठी हलो, मूंसां गॾु गॾिजी हलो। आख़िर घणी लीलाइनि ऐं प्रार्थनाइनि करण सां चेले खे दया आई ऐं हिन माईअ खे कुल्हे ते विहारे हिन पार वञी पहुचायो। उन भले मनुष्य जे गुरुअ उहो समूरो नज़ारो ॾिसी चेले ते तमामु घणो नाराज़ थियो। जंहिं वक़्तु आश्रम में आया त राति जो चेलो श्री गुरु महाराज खे ज़ोर ॾियणु लॻो त गुरुअ हिन खे छा चयो त ए पुट, ही तो छा कयो? वॾो पाप करे छॾियई जे पराई अणवाक़ुफ़ स्त्री खे तो कुल्हे ते चढ़ाए हुन पार वठी वई। तो इहो कमु सुठो न कयो आहे। शास्त्रनि जे बिल्कुलु विरुद्ध वियो आहीं। तंहिं ते चेले छा चयो गुरूअ खे त प्राण प्रिय श्री गुरुदेव, मां त हुन माता खे पार कराए उते ई बुलाए विसारे छॾियो। तव्हां अञा ताईं उनखे यादि था करियो ऐं दिमाग़ में रखी वेठा आहियो। उनजो चिंतन था करियो ऐं अजाई कल्पना था करियो, सोच था कयो। ख़ाली हाणे ना इहा स्त्री आहे, ना नदी आहे, सभु हलिया विया। तव्हां छो दुखी थी रहिया आहियो? ॾिसो, गुरुअ खे केरु दुख ॾेई रहियो आहे? उन स्त्री जी चिंतन फिटो ई, चाहे उहा आहे बि कोन। उते ई चेले खे बि यादि कोन आहे। सभु भुलाए छॾियाई, पर हिन गुरुअ खे अञा बि यादि आहे दिलि में। तंहिं करे वेदांत चवे थो त अव्हां दुनिया में ज़रूरु रहो, सभु कर्म करियो, सभु कुझु तव्हां वटि हुजे, भोग पदार्थ, धन, माल, मिल्कियत, पर हिकु आसक्ति, मोह न हुजे, बुरो चिंतन न हुजे, हर को शुद्ध ऐं मान हुजे। भॻवान ईअं थोरी चयो दुनिया खे छॾे ॾियो। भॻवान चयो दुनिया में रही दुनिया खे छॾियो, जीअंदे ई पंहिंजे पाण खे मारे छॾियो। उहे मूंखे सभिनी खां वधीक प्यारा आहिनि जेको ईअं कनि था। इन जो मतिलबु इहो त कोन्हे भॻवान चए थो ना पढ़ो या ना मोबाइल हलायो या ॿिया दुनिया जा वहिंवार जा कमु ना कयो या ना कमायो। भॻवान त सिर्फ़ु इहो थो चए जेको करिणो कयो, पर हिन में आसक्ति, मोह न रखो। भले मज़ूरी कयो, धंधो कयो, पैसा कमायो, पर सॼो ॾींहुं उन पैसे जे बारे में न सोचो।
केॾां कयां, किथे यूटिलाइज़ कयां, किथां खां मूंखे फ़ाइदो ईंदो। संसार में रहनि त ज्ञानी ध्यानी विद्वान पंडित साधु संत बि था ऐं गृहस्थी बि, पर तुफ़ात केॾो वॾो आहे। इस दुनिया में संत बि आहिनि, महात्मा बि आहिनि, गृहस्थी बि आहिनि, ऐं गृहस्थी ऐं संतनि में फ़र्क़ु केतिरो आहे। संत कुझु बि कहे, संत छा खाए पी कोन थो छा, खाईंदो, पर आसक्ति कोन्हे का शइ में। संत जा माइट कोन्हनि छा, संत का शइ में आसक्ति कोन रखंदो आहे। भॻवान जी शइ आहे, अॼु भॻवानु ॾिनी आहे त भॻवान जी मर्ज़ी आहे, सुभाणे भॻवानु फुरे वठे त उहा भॻवान जी मर्ज़ी आहे। भॻवान जी शइ भॻवान वटि आसक्ति रखणी कोन आहे। जंहिं शइ में आसक्ति जागी पई, मोह जागी पियो, त उन शइ जे वधण या घटिजण करे अव्हांखे वॾो नुक़सानु थींदो। चओ जय सिया राम। अगरि ही नंढड़ी कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो। चओ जय सिया राम।